ते वियासीं मानी खान ला। हुतां असां सां नाज़ादी कई आहे, पैसा ॾिसी असांखे मारियूं, हथ पेर ॿधे। मलिक साहब जी होटल ते वियासीं, मारियूं मूंखे जिना पपन टुंगल पैसा ॾिसी मूंखे मारियूं। वो टुंगल वो फ्याज़ अली ऐं ॿियो वो दूरो हो ऐं ॿियो वो इरशाद अली, ॿियो वो मोहिन टुंगल। इहे टुंगलनि असांखे आज़ादी कई आहे, इन्हनि मारियूं आहे। मलिक पप्पूअ जी होटल ते ई धक आहिनि असांखे पाननि सां, वॾी बेरहमीअ सां असांखे मारियूं आहे। 4 ॾींहं दाख़िल हो। असां अपील था करियूं सिंध DIG के, बिलावल भुट्टो के, आसिफ जरदारी के, वज़ीर आला सिंध के असीं अपील था करियूं त असांजो अदालत कयो वञे, असांजो इंसाफ़ कयो वञे। इंसाफ़ करियो बाबा, असांजो बेगुनाह तस्कीर असांजे के मारियो आहे बाबा। मस्कीन आहियूं, गरीब आहियूं, बेवाई आहियूं, मुझे ना बिनो दियूं असांखे बस पंजाइन मुंहिंजा बच्चा बेवाई आहियूं बाबा। असांजो अदालत करियो बस, अल्लाह साहब कंदा त बाबा महिरबानी तव्हांजी वॾी वॾी, असांजो इंसाफ़ खपे बस, इंसाफ़ करियोसि।